अस्सलाम वालेकुम दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह उम्मीद है त ख़ुश ऐं आबाद हूंदव। माशाल्लाह अॼु तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं मौसम जे बारे में नसीराबाद शहर में। त अॼु मौसम माशाल्लाह तमामु बहितर आहे, तमामु ज़बरदस्त आहे, इंजॉय पियो करे माण्हू। माशाल्लाह अॼु जुड़ाली मौसम हले थी पई। अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजे नसीराबाद शहर में जुड़ाली मौसम आहे। तव्हां ॾिसी सघो था अॼु नसीराबाद शहर में माशाल्लाह अॼु जुड़ाली मौसम हले पई। अॼु तव्हांखे आगाह कंदा था हलूं नसीराबाद शहर जी मौसम खां। माशाल्लाह अॼु नसीराबाद शहर में जुड़ाली मौसम जो मज़ो वठूं पिया। माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां नसीराबाद शेख माला में ही मुंहिंजो शॉप आहे, नंढड़ो शॉप आहे माशाल्लाह। जियो जियो दोस्तों जियो। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त अॼु नसीराबाद शहर जे मौसम खे इंजॉय कयूं पिया। माशाल्लाह ज़बरदस्त।